तो फला इल्म जे हासिल कंदा तो इन इल्म जे हुसूल सां नतीजे कहिड़े जो मिलंदा इन इल्म जो मक़सूद छा आहे यकीनन दुनिया की उलूम पढ़ी करे इंसान दुनिया की तरक्की माणे सके थो दुनिया की तरक्की हासिल करे सके थो ऐं करे ईंदो आहे पर इल्म शरई अल्लाह के कुरान ऐं प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरामीन जो इल्म हासिल करण जो मक़सद अल्लाह ताला खे सुञाणण इन इल्म जे हुसूल सां वाने खे अल्लाह ताला जी मारिफत ऐं सुञाण हासिल थिए ॿिया इल्म दुनिया में असां हासिल कयूं था उन्हनि इल्मनि जे हुसूल सां दुनिया जी वॾी वॾी शयूं वॾी वॾी टेक्नोलॉजी ऐं साइंस असांखे सम्झ में अची वेंदी आहे पर ही वो इल्म आहे जंहिं इल्म खे हासिल करण सां जंहिं इल्म खे सम्झण सां इंसान खे अल्लाह ताला जी मारिफत हासिल थिए रब जी सुञाणप थिए अल्लाह ताला जा नाला कहिड़ा आहिनि अल्लाह ताला जूं सिफ़तूं कहिड़ियूं आहिनि अल्लाह सुब्हानहु व तआला जे इल्म जी छा अहमियत आहे अल्लाह जो इल्म केतिरो आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त कहिड़नि कमनि खे पसंदि करे ऐं कहिड़नि कमनि खे करण खां अल्लाह ताला रोकियो आहे दुनिया में कहिड़ियूं शयूं इंसान खाई सघे थो ऐं कहिड़ियूं शयूं आहिनि जिनखे खाइण खां इस्तेमालु करण खां अल्लाह रोकियो आहे इल्म शरई सां अल्लाह रब्बुल इज़्ज़त ताईं पहुचण जो इंसान खे रस्तो मिले थो इमाम अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने दीन जे इल्म जो मिसाल बरसात के पानी सां ॾिनो मसल मा अख़रज अल्लाहु मिनल हुदा वल इल्म कमसल गैस असाब अर्ज़ अल्लाह के प्यारे पैगंबर फरमाए जेको इल्म अल्लाह ताला मूंखे ॾेई मोकिलियो आहे उन्हनि जो मिसाल कमसल गैस बरसात वांगुरु ऐं जेकॾहिं बरसात न थिए त दुनिया जा इंसान दुनिया जा जानवर दुनिया के अंदर ज़मीनूं फसल आबादियूं ये बरकरार रही सघनि था कॾहिं हर साल ते ऐं साल जे मुख़्तलिफ़ वक़्तनि में अल्लाह ताला जी समूरी मख़लूक़ अल्लाह ताला जी इन रहमत जी ज़रूरतमंद हूंदी आहे बिल्कुल अल्लाह के पैगंबर फरमायो जेको इल्म आप तव्हां वटि खणी आयो अल्लाह जी शरीयत जो इल्म अल्लाह के दीन जो इल्म उन जो मिसाल जो बरसात होता हिन इल्म जे मोहताज सिर्फ़ इंसान कोन्हे ही इल्म शरई अल्लाह के ग़ैब जो इल्म इन्हनि जी मोहताज अल्लाह ताला जी समूरी मख़लूक़ आहे जानवरनि खे पंहिंजा हक़ तॾहिं मिलंदा जॾहिं जानवरनि जे मालिकनि वटि अल्लाह जे दीन जो इल्म हो पखी पखड़ जेके आहिनि उहे दुनिया में सुकून कॾहिं हासिल करे सघनि था त जंहिं मुआशिरे में उहे रहनि था उन मुआशिरे जे माण्हुनि वटि अल्लाह जे दीन जो इल्म हो तव्हां ॾिसो इमाम अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकु सफ़र में अचनि पिया अल्लाह के प्यारे पैगंबर सां गॾु सहाबा किराम हिकिड़ी नंढी झिरकी ॾिसनि था उन जा बच्चा आहिनि हिकिड़ो सहाबी जो बच्चा खणी अचे थो उहा झिरकी माउ जे हैसियत में तड़पियो थी उॾामे थी अल्लाह के पैगंबर सां
लश्कर के बता उड़ावे चक्कर लगाए जो ते बच्चा के दुनिया इमाम अल-अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जरा जगी के सब का पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया मन फता हाल इधर ये क्यों कोई इधर क्या तकलीफ बनी है इको सहाबी ने अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हें जवाब को क्या दिया है पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया रुद्दू इलैहा वलदहा इन्हें जो बच्चा इन्हें वापस दो इन्हें जानवर के सुकून अमन के दे रहे ये जानवर कटते हो गए ये कोई पक्षी परेशान हो बेचैन हो ये बच्चे दे रहा है इमाम अल-अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम को पक्षी अमन दे रहा है सुकून दे रहा है अल्लाह के पैगंबर फरमाए इल्म देखो आओ अपनी आए जाता हो इन्हें इल्म को विस्तार करता होगा ये अल्लाह की समूही मखलूक इन्हें बरसात के पानी की मोहताज हुई है इन्हें इल्म इन्हें दीन ये शरीयत इन्हें ये पूरी अल्लाह की मखलूक के कायद के सब मोहताज है उठो और वाक़ई को नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने उन्हें भारत के नसीहत दी इत्तकुल्लाह फी हाज़िल मुतमिल फ़हाइमा इन्हें बेज़ुबान जानवरों के बारे में अल्लाह ताला से डरो अल्लाह के खौफ करो इन्हें के पहले हक करो देखो इनका कम रखोगा तो उनके चारो तो उनके गालो उनके खुराक ग़िज़ा खाओ देखो इनका करो इल्म इनका सवाए इंसान की जिंदगी ही है जानवर की जिंदगी ही है अल्लाह ने ज़मीन पे रहने वाली सबरी मखलूक इधर दीन के इल्म का सवाए किया है जिया बरसात के पानी का सवाए उन्हें हालात के पानी का मुताबिक का रुकार की जो है बरसातों को भी रुकार आएगा तो जो है ये इलाके में ये माशरे में अल्लाह के दीन जो इल्म न हो अल्लाह के दीन सिखाने वाला न हो वो माशरो वो इलाके को रुकार रुकार सकते दे कहा की सकते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने कोई मिसाल दी कौन बताया कि इल्म शरई बरसात मांग रहा है ऐ तुम्हारे दिलों में क्या है ये जमीन मांग रहा है तुम्हारे दिलों जमीन मांग रहा है ये जमीन का मुख्तलिफ किस्म होता है हिजरी वो जमीन है जरे आसमान का बरसात वसूली है आसमान का बरसात जो इन अजन वालों जो पानी है उन्हें पानी के वह जमीन जज़ब कर दिया चूसी दिया है ऐ कोई वह जमीन वाली गांव की जगह है उन्हें जमीन में मुख्तलिफ किस्म का ओपन दिया है जैसा दुनिया के फायदे दिया है अल्लाह के पैगंबर फरमाए तुम्हारे दिलों जमीन में आकर आए वह जमीन जगह बरसात के पानी के कबूल करेगी ऐ वह दिल जगह अल्लाह के दीन के पंजे का जगह है जरे अल्लाह जो दीन इंसान के दिल में बने तो ईमान बने तो कोई ये जमीन में मुख्तलिफ किस्म का ओपन उठन था ये इंसान के जिस्म के उस्मन के जरिए था मुख्तलिफ किस्म जो नेक गुजार करे नमाज पढ़े तो करे रोज़ा रखे तो करे ज़कात दे दो करे सदका के खैरात करे दो ये जमीन पानी के कबूल करेगी तब मानव के फायदा देती ये वो मानव जैसे दिल अल्लाह के दीन के कबूल करेगी वो मानव उन्हें पानी के फायदा दिए दो ऐ मानव के फायदा दिए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए जमीन के अंदर को किस्म है ये तो सिर्फ पानी के रोकी हुआ बस पानी के जज़ब कौन हुआ है ये तला होता है या एक किस्म की जमीन का टुकड़ा जिसे पानी पिए तो रुक गए तो अल्लाह के रसूल फरमाया मानव का जानवर बाल इंसान पक्षी पत्थर उनका फायदा होता जमीन पानी से कोई फायदा नहीं और फरमाया मुझे मानव है कि इल्म हासिल करना लेकिन इल्म हासिल करने का कोई उपान फायदा कोई बंद होती है लेकिन के मैदान में अमर के मैदान में सुस्ती है को ताई का शिकार है हां मानव
अल्लाह उनके दीन जी सब दे दियो तो जे इंसान वटि अल्लाह जे दीन जो इल्म आहे अल्लाह जे दीन जे इल्म खे हासिल करे पियो इहो अल्लाह जी रहमत खे हासिल करे बरसात जो पाणी अल्लाह जी रहमत आहे ऐं इनके शरई अल्लाह ताला जी रहमत वो माण्हू अल्लाह जे रहमत मां मुस्तफीद थिए पियो अल्लाह जे रहमत मां फ़ाइदो वठे पियो ऐं इमाम अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईं था अल्लाह जे पैगंबर जे साम्हूं ज़िक्र कयो हिकिड़े आबिद जो जेको माण्हू इबादत गुज़ार आहे इबादत जे मामले में तेज़ आहे शराइ जे पाबंदी खां सवाइ नफ़ली इबादत करे ऐं ॿियो माण्हू आहे जो नफ़ली इबादत खे टाइम ॾियण जे बजाय इल्म जे हुसूल में रहो पियो इल्म जे लाइ महिनत करे पियो इल्म जे लाइ काविश करे पियो अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो फज़लुल आलिम अलल आबिद कफ़ज़ली अला अज़नाब केॾी वॾी बशारत आहे केॾी वॾी ख़ुशख़बरी आहे बज़ाहिर सोचण जे हिसाब सां नंढा जुमला आहे पर वॾी फज़ीलत अल्लाह जे पैगंबर बयान की पाण फरमायो आलिम इल्म खे हासिल करण वारो इल्म सिखण वारो इल्म सिखाइण वारो उन जी फज़ीलत आबिद में इहो आहे कफ़ज़ली अला अज़नाब जे तमाम घटि दर्जे वारे माण्हू ते उनजी फज़ीलत हालांकि अल्लाह के पैगंबर के मजलिस में वॾा वॾा सहाबा किराम वेठा आहिनि अबू बकर सिद्दीक़ जी पंहिंजो मक़ाम आहे उमर फारूक जो पंहिंजो मक़ाम आहे उस्मान गनी जो पंहिंजो मक़ाम आहे अल्लाह जो प्यारो पैगंबर जेकॾहिं उन्हनि सां पंहिंजी निस्बत ज़िक्र करे हा जे मुंहिंजी फज़ीलत अबू बकर ते आहे मुंहिंजी फज़ीलत उमर फारूक ते आहे त वो वॾी साज़ थी छाकाणि त अल्लाह जे रसूल ऐं अबू बकर सिद्दीक़ में बि ज़मीन आसमान जो फ़र्क़ु कुरान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का फरमाया कफ़ज़ली अला अज़नाब ये तमाम जो घट दर्जे जो माण्हू आहे उन ते जेतिरी फज़ीलत मूंखे हासिल आहे एतिरी इबादत करण वारे ते इल्म हासिल करण वारे खे फज़ीलत आहे इल्म अल्लाह जी एॾी वॾी दौलत आहे इल्म अल्लाह ताला जी एॾी वॾी नेमत आहे ऐं इमाम अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा जेको इंसान इल्म खे हासिल करे थो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिसाल अल्लाह के रसूल फरमाया उनके मिसाल का फज़ल कमर लैलतुल बदर अला साइल कवाकिब पाण फरमाईंदा उन इल्म जे हासिल करण वारे की फज़ीलत आम इंसान जे दुनिया में माण्हुनि ते इहा आहे जे चंड खे फज़ीलत सितारनि ते हासिल हाणे आबिद जेको इबादत करे थो उन जो फ़ाइदो उन पाण खे थिए या वधि में वधि पंहिंजे घर जे माहौल ताईं उनखे उन जो फ़ाइदो थींदो हुजे जीअं सितारो आहे तारो आहे उनजी रोशनी पाण ताईं या थोरी घणी उनजे इर्द गिर्द पर अल्लाह जे रसूल फरमायो आलम जी फज़ीलत चंड वांगुरु ऐं उहो चंड बि चोथई निकिरनि इन में हिकिड़ो वॾो इशारो अल्लाह जे प्यारे पैगंबर ॾिनो आहे त असुल फ़ाइदो उन आलम खां सही माना में हासिल थींदो आहे जेको कामिल आलम हुजे चोॾहीं जो चंड हिकु मुकमल चंड आहे पहिरीं तारीख़ खां उभरण शुरू करे थो इहो चंड वधंदो वञे पियो तव्हांजो 14 तारीख़ ते मुकम्मल चंड थी वञे हिकु कामिल आलिम कामिल इल्म में रसूख हासिल करण वारो क़ुरान में फरमायो रासिखून फिल इल्म में जेके मज़बूत माण्हू आहिनि उन्हनि जी फज़ीलत अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान करीम में बयान कई रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन हदीस में असांखे इहो मिलियो त जीअं पहिरीं तारीख़ खां 14 तारीख़ ताईं चंड जा मुख़्तलिफ़ दर्जा आहिनि इल्म वारनि जा इहे दर्जा हूंदा पहिरीं तारीख़ जो चंड नंढो आहे 2 तारीख़ जो उन खां वॾो आहे 3 तारीख़ जो उन खां वॾो आहे फ़ौक़ कुल्ल ज़ी इल्मिन अलीम हर इल्म वारे जे मथां ॿियो इल्म वारो मौजूद आहे अल्लाह ताला उलमा जा दर्जा रखिया है ये चंड जा दर्जा है ये इल्म वारनि जा दर्जा ऐं इन हदीस में अल्लाह जे प्यारे पैगंबर ॿियो इशारो इहो बि ॾिनो आहे पाण चाहिनि हा त तस्वीर सिज सां बि ॾेई सघिया पिए पर सिज पहिरीं तारीख़ खां आख़िरी तारीख़ ताईं बराबरि हूंदो हिकु जहिड़ो हूंदो आहे हिकु जहिड़ो हूंदो आहे जॾहिं त इल्म वारा सभु बराबरि कोन्हे इल्म वारा सभु बराबरि कोन्हे इल्म वारनि जा दर्जात आहे ऐं सिज साइंस की तहक़ीक़ आहे
त चंड सिज खां रोशनी हासिल कंदो आहे। आलिम उहो आहे जेको उस्ताद खां इल्मु हासिल करे, उस्ताद खां इल्मु हासिल करे बंदि कमरे में वेही करे माण्हुनि खे गुमराह करणु इन शइ जो नालो इल्मु कोन्हे। इल्मु असातिज़ा खां हासिल थींदो आहे, आलिम खे उस्तादनि सां सुञातो वेंदो आहे। तहक़ीक़ करे अल्लाह जे दीन में रुसूख़ हासिल करे त प्यारे पैगंबर फरमायो इल्म वारनि जी फज़ीलत 14 जे चंड वांगुरु आहे। अल्लाहु अकबर। ये इल्म वारा जॾहिं पंहिंजा कदम खणनि था अल्लाह जे दीन जे तरफ़, अल्लाह ताला जे शरीयत जे तरफ़, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे केॾो वॾो एज़ाज़ ॾिए थो। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस आहे। अल्लाह जो पैगंबर फरमाए थो मन गदा इलल मस्जिद ला युरीदु इल्ला अन यतअल्लम खैरन। और फरमाईंदा जेको माण्हू सुबुह जे टाइम ते अल्लाह जे घर मस्जिद ॾांहुं वञे थो, नियत छा आहे? अल्लाह जे घर ॾांहुं वञे पियो इन नियत सां अन यतअल्लम खैरन त ही खैर सिखंदो। छा सिखंदो? खैर। ऐं खैर छा आहे? खैर क़ुर आहे ऐं खैर हदीस। अल्लाह जे प्यारे पैगंबर जो आदल दीन शरीयत इहो खैर आहे। अल्लाहु अकबर। खैर हदी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेहतरीन रहनुमाई कहती है। मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया इल्म वारनि जी फज़ीलत 14 जे चंड वांगुरु आहे। अल्लाहु अकबर। ये इल्म वारा जॾहिं पंहिंजा कदम खणनि था अल्लाह जे दीन जे तरफ़, अल्लाह ताला जे शरीयत जे तरफ़, अल्लाह रब्बुल इज़्ज़त उन्हनि खे केॾो वॾो एज़ाज़ ॾिए थो। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस आहे। अल्लाह जो पैगंबर फरमाए थो मन गदा इलल मस्जिद ला युरीदु इल्ला अन यतअल्लम खैरन। और फरमाईंदा जेको माण्हू सुबुह जे टाइम ते अल्लाह जे घर मस्जिद ॾांहुं वञे थो, नियत छा आहे? अल्लाह जे घर ॾांहुं वञे पियो इन नियत सां अन यतअल्लम खैरन त ही खैर सिखंदो। छा सिखंदो? खैर। ऐं खैर छा आहे? खैर क़ुर आहे ऐं खैर हदीस। अल्लाह जे प्यारे पैगंबर जो आंदल दीन शरीयत इहो खैर आहे। अल्लाहु अकबर। खैर हदी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेहतरीन रहनुमाई कंहिंजी आहे? मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी। पाण फरमाईंदा सिर्फ़ इन नियत सां जेको माण्हू पंहिंजे घर खां निकिरी मस्जिद वञे थो, दीनी दरसगाह ॾांहुं वञे थो अल्लाह जो दीन सिखण जे लाइ, उन माण्हू खे मुकम्मल हज जो सवाब मिले थो। मुकम्मल हज जो सवाब। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो जेको माण्हू ग़रीब आहे, तालिब इल्म आहे, मिस्कीन आहे, हज उम्रे करण जी उन में तौफ़ीक़ कोन्हे, माली इस्तिताअत कोन्हे, पर इहो माण्हू इन सवाब खां महरूम कोन्हे। बैतुल्लाह जे ज़ियारत खां जेको सो महरूम थी वियो माल न हुजण जे करे, पर जेको अजर ई सवाब आहे अल्लाह जे रसूल फरमायो रोज़ाना हिन खे हज जो सवाब मिले थो। पर हज कहिड़ो क़बूल थियो या न थियो कहिड़ी ख़बर? हज जा अरकान हज करण वारे मुकम्मल कया या कोन कया? न। तामन हज हू। अल्लाह जे रसूल फरमायो हिन तालिब इल्म खे इन सुबुह जे सफ़र ते पंहिंजे घर मां निकिरी अल्लाह जे घर में अचे थो, दीनी मदारिस में अचे थो, असातिज़ा जे साम्हूं वेहे थो, ख़ैर वारो इल्मु अल्लाह जे दीन जो इल्मु हासिल करे थो, इनखे उन हज जो सवाब मिलंदो जेको हज हर लिहाज़ सां कामिल हुजे। हर लिहाज़ सां कामिल हुजे। उन में पैसो हलाल जो हुजे, तरीक़ो सुन्नत वारो हुजे, उन में का कमी कोताही न हुजे। मुकम्मल हज जेको आहे उन जो सवाब इन इल्मु हासिल करण वारे खे मिले थो। केॾी वॾी सआदत आहे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा अल ख़ल्क़ु कुल्लुहुम युसल्लून अला मुअल्लिमिन नासिल खैर। अल्लाह जी जेतिरी मख़लूक आहे, अल्लाह ताला जी जेतिरी मख़लूक आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी समूरी मख़लूक हिन इल्म जी खे सिखण वारो माण्हुनि खे ख़ैर जी तालीम ॾिए थो या ख़ैर जी तालीम हासिल करे थो, अल्लाह जे दीन जी तालीम हासिल करे थो। इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह ताला जी जेतिरी मख़लूक आहे दुनिया में, उहे सभु हिन जे लाइ रहमत जूं दुआऊं कनि था। दुनिया में पखी केतिरा हूंदा, दुनिया में कीड़ियूं केतिरियूं हूंदियूं, दुनिया में मच्छियूं केतिरियूं हूंदियूं, दुनिया में इंसान केतिरा आहिनि, अल्लाह जी केतिरी मख़लूक आहे। ला यालमु जुनूद रब्बिका इल्ला हू। अल्लाह जे मख़लूक जा जेके लश्कर आहिनि दुनिया में उन्हनि खे अल्लाह ई बहितर ॼाणे थो। असांखे उन्हनि जे तइदाद जो इल्मु कोन्हे,
पर उहे सभु हिन इल्म हासिल करण वारे जे लाइ अल्लाह जे पैगंबर फरमायो अल्लाह ताला खां रहमत जी दुआऊं घुरनि था। ऐं सिर्फ़ ज़मीन वारा न, अल्लाह जे रसूल फरमायो इन अल्लाह व मलाइकतहू व अहल समावाति वल अर्ज़ीन, पाण फरमाईंदा अल्लाह ख़ुद हिन ते रहमतूं नाज़िल करे थो। अल्लाह जा मलाइका रहमत जी दुआ घुरनि था अल्लाह ताला खां। ऐं आसमाननि जी समूरी मख़लूक, आसमाननि जी समूरी मख़लूक हिन जे लाइ दुआ घुरे थी। आसमान जी मख़लूक केतिरी आहे, तव्हां उन हदीस मां अंदाज़ो लॻायो जेको बैतुल मामूर में हिकु टाइम ते 70,000 फ़रिश्ता अल्लाह ताला जी इबादत कनि था। हिकु दफ़े इबादत करे वञनि था, वरी उन्हनि खे वारो कोन थो मिले, वारो ई कोन थो मिले, एतिरा अल्लाह जा मलाइका आहिनि। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अतत समाओ व हुक लहा अंत इत, पाण फरमाईंदा आसमान मां आवाज़ निकिरे थो। जीअं कंहिं शइ ते वज़न रखिबो आहे त वज़न जे करे उन मां आवाज़ निकिरंदो आहे। पाण खट ते वेंदा आहियूं उन मां आवाज़ निकिरे थो। आसमान ते एतिरो वज़न आहे, अल्लाह जे रसूल फरमायो जो उन मां आवाज़ निकिरे थो आसमान मां। व हुक लहा अंत इत, इहो आवाज़ कढण जी इन आसमान खे इजाज़त मिलियल आहे। आसमान अल्लाह जे इजाज़त खां सवाइ इहो आवाज़ बि कोन थो कढी सघे, इहा इजाज़त खे मिली आहे। ऐं इहो आवाज़ छो निकिरे थो? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मा फीहा मौज़िउ अर्बअ असाबिअ इल्ला व मलकुन वाज़िहुन जबहतहु साजिदन लिल्लाह, पाण फरमाईंदा पूरे आसमान में 4 आंगुरियूं रखण जेतिरी जॻह ख़ाली कोन्हे, मगर उते अल्लाह जे मलाइक जी पेशानी आहे। अल्लाह जो मलाइक सजदे में पियो आहे, एतिरो आसमान वॾो आहे ऐं हर जॻह ते अल्लाह जा मलाइक रब जे साम्हूं सजदे में पिया आहिनि। अल्लाह जे रसूल फरमायो इहे तमामु फ़रिश्ता आसमाननि जी इहा समूरी मख़लूक जेका एॾे वॾे तादाद में आहे, इहे सभु इल्म वारनि जे लाइ, इल्म हासिल करण वारनि जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां रहमत जी दुआ घुरनि था। एसि ताईं जो अल्लाह जे रसूल फरमायो अहिड़ी मख़लूक जेका तव्हांजे नज़रनि खां ग़ाइब आहे, हतल हितान फिल बहर, मच्छियूं समुंड जे तर में पयूं आहिनि, उनखे कहिड़ी ख़बर? ही दीन जो तालिब इल्म जंहिं मस्जिद में निमाज़ पढ़े थो, उते जा माण्हू ई सभु हिनखे कोन था सुञाणनि, उन्हनि खे हिन जो नालो कोन थो अचे। मदरसे जी जेका इंतिज़ामिया आहे उनखे ई ख़बर कोन्हे त असांजे मदरसे में तालिब इल्म जेके पढ़नि था उन्हनि जा छा नाला आहिनि, हिन जो नालो छा, हिन जो नालो छा, उन्हनि खे ई ख़बर कोन्हे। पर अल्लाह इहो इल्म मच्छियुनि ताईं पहुचाए छॾियो। जेके मच्छियूं समुंड जे तर में पयूं आहिनि उन्हनि ताईं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिननि माण्हुनि जो एज़ाज़ पहुचायो आहे जो उहे मच्छियूं उन समुंड जे तर में, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हिन इल्म वारनि जे लाइ उहे मच्छियूं अल्लाह ताला खां दुआ पियूं घुरनि। कहिड़ी सआदत आहे, कहिड़ी सआदत आहे। ऐं अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन इंसान खे जंहिं वटि इल्म आहे, अल्लाह जे दीन खे, अल्लाह जे शरीयत खे सम्झे थो। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए अफमन यअलमु अन्नमा उनज़िल इलैका मिन रब्बिकल हक़ कमन हुव आमा, छा उहो माण्हू जेको तव्हांखे जेको आसमान तां वही नाज़िल थी आहे उनखे हक़ सम्झे थो, उनखे हक़ सम्झे थो, उहे उन अंधे बराबरि आहे। हालांकि हिते अल्लाह ताला ईअं बि चई सघियो थे त इहो माण्हू उन माण्हू जे बराबरि आहे जेको हिनखे हक़ कोन थो सम्झे, जेको हिनखे हक़ कोन थो सम्झे। अल्लाह ताला ईअं बि चई सघियो थे, पर अल्लाह ताला फरमायो न, जंहिं माण्हू ते अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेको तव्हां ते दीन नाज़िल कयो आहे हिनखे हक़ सम्झे थो, उहो अंधे जे बराबरि कोन्हे। यानी जहालत अंधपण आहे। जाहिल इंसान ईअं सम्झो त अंधो आहे। जंहिंखे अल्लाह जे दीन जे हक़ हक़ीक़ी जेको दीन आहे, अल्लाह जे वही जो जंहिं माण्हू खे इल्म कोन्हे या अल्लाह जे वही खे हक़ कोन थो सम्झे, अल्लाहु अकबर, उन ई माण्हू खे अल्लाह जे क़ुरान अंधे सां तशबीह ॾेई छॾी। ऐं जंहिं वटि इल्म आहे इन वटि नूर आहे, इन वटि बसीरत आहे, इन वटि रोशनी आहे। अल्लाह रब्बुल इज़्ज़त हिन इंसान खे वॾी जेको आहे सो नेमत सां नवाज़ियो आहे। कुल हल यस्तविल लज़ीन यअलमून वल्लज़ीन ला यअलमून, छा उहे माण्हू बराबरि आहिनि जेके इल्म रखनि था अल्लाह जे ज़ात जे बारे में, अल्लाह जे दीन जे बारे में, ऐं उहे माण्हू जिन वटि इल्म कोन्हे इहे बराबरि थी सघनि था? कॾहिं बि न। इहे माण्हू कॾहिं बि बराबरि नथा थी सघनि। अॻियां अल्लाह ताला फरमाए इन्नमा यतज़क्करु उलुल अलबाब, अक़लनि वारा जेके आहिनि, अक़लनि वारा उहे
सही माना में नसीहत पिराए सघनि था। ऐं यादि रखो, अलबाब अरबी ज़बान जो लफ़्ज़ लुब जी जमा है। लुब चइबो आहे ख़ालिस शइ खे। लुब छा खे चइबो आहे? ख़ालिस शइ खे। यानी अल्लाह जे हिन दीन मां सही माना में हिदायत ऐं नसीहत उहो माण्हू पिराए थो जंहिंजो अक़िल ख़ालिस हुजे, बातिल जे मिलावटनि खां पाक हुजे, शुकूक ऐं शुबहात जे मिलावट खां उनजो अक़िल पाक हुजे। उहे अक़िलनि वारा इंसान अल्लाह जो क़ुरान फरमाए थो, उहे ई माण्हू सही माना में हिन दीन मां फ़ाइदो वठी सघनि था, सही माना में फ़ाइदो वठनि था। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हीउ दीन जो तालिब इल्म, अल्लाह जे दीन खे हासिल करण वारो, इन जे लाइ अल्लाह जी मख़लूक सिर्फ़ रहमत जी दुआ कोन थी करे। पाण फरमाइनि था, इन्न लिल आलिम लयस्तगफिरु मन फिस समावाति वल अर्द। अल्लाह जी आसमाननि ऐं ज़मीननि में जेतिरी मख़लूक आहे, उहा अल्लाह ताला जी समूरी मख़लूक हिन इल्म हासिल करण वारे जे लाइ अल्लाह रब्बुल इज़्ज़त खां गुनाहनि जे माफ़ी जो सवाल बि कनि था। यानी इल्म हासिल करणु हिकिड़ी अलॻि शइ आहे, गुनाह थियणु हिकिड़ी अलॻि शइ आहे। असांजो उमूमन माइंड ईअं ठहियलु हूंदो आहे त जेको मदरसे में पढ़े पियो उनखां ग़लती न थियणु घुरिजे, जेको सिखाए पियो सिखे ऐं सेखारे पियो उनखां गुनाह छो थो थिए। हीउ इल्मु सिखण सां ईअं कोन्हे त इंसानियत जे दर्जे मां निकिरी मलाइकनि जे दर्जे ते पहुची वियो आहे। हाणे को जिबरील थी वियो आहे, ग़लती कोन थींदी हिन खां। इंसान इल्मु मिलियो आहे, इल्म सां दर्जात जी बुलंदी मिली आहे, पर आहे त वरी बि इंसान। हिन खां ख़ताऊं थी सघनि थियूं, हिन खां ग़लतियूं थी सघनि थियूं। हा, हिननि जे ख़ताउनि हिन जे ग़लतियुनि जे माफ़ी जो सवाल हिन पाण खे बि करिणो आहे ऐं गॾोगॾु अल्लाह जी समूरी मख़लूक अल्लाह खां सवाल करे थी। अल्लाह ई इल्मु सिखण वारो जेके ख़ताऊं करे थो, इन जूं ख़ताऊं हिन खे माफ़ फरमाए। केॾी वॾी सआदत, केॾी वॾी सआदत आहे। इन जो मतिलबु इहो बि कोन्हे त असां इहो सोचियूं त ही सभु फज़ीलतूं असांखे तॾहिं मिलंदियूं जॾहिं मदरसे में दाख़िला वठंदासीं, 8 साल जो आलिम जो कोर्स कंदासीं। न, बल्कि इंसानी ज़िंदगी सां लाॻापियल जंहिं माण्हू वटि टाइम आहे, जेको पंहिंजे औलाद खे इन रस्ते में वक़फ़ करे, उहो त इंतिहाई ख़ुशि नसीब आहे। उनजे सआदत जो छा चइजे। पर जेकॾहिं को माण्हू अल्लाह जे प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारे ऐं ज़रूरी मसाइल जेके उन सां पेश अचनि पिया उन्हनि जो उलमा खां सवाल कंदो वञे ऐं उन ते अमल कंदो वञे, इहो माण्हू बि इन्हनि फज़ीलतनि जो मुस्तहिक़ आहे। ज़िर बिन हुबैस अचे थो हिकिड़े सहाबी वटि, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबी वटि आयो। जामे तिरमिज़ी जी हदीस आहे। चवे थो तव्हां वटि आयो आहियां हिकिड़ो सवाल पुछण जे लाइ। नालैन खुफ़ैन मोज़ा जेके आहिनि उन्हनि ते मसह करणु जाइज़ आहे या कोन्हे? अल्लाह जे रसूल इन जे बारे में छा फरमायो आहे? अल्लाह जे प्यारे पैगंबर जो सहाबी चवे थो, तूं मूं वटि सिर्फ़ु इन मक़सद जे लाइ आयो आहीं? चई, हा, सिर्फ़ु हिकिड़ो सवाल पुछणु आयो, सिर्फ़ु हिकिड़ो सवाल तव्हां खां पुछणु आयो या इन मसइले जी मालूमात तव्हां खां वठणु आयो या? अल्लाह जे पैगंबर जो सहाबी फरमाए थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इल्म हासिल करण वारनि जे लाइ अल्लाह जे आसमाननि जी मख़लूक, ज़मीननि जी मख़लूक, एसि ताईं जो मच्छियूं जेके समुंड जे तरे में आहिनि, उहे बि उन जे लाइ अल्लाह खां गुनाहनि जे माफ़ी जो सवाल कनि थियूं। बशारत ॾिनी, हौसला अफ़ज़ाई कई, ॾाढो बहितरीनु कमु कयो अथई। अल्लाह जे प्यारे पैगंबर जे तालीमात जे मुताबिक़ हिकु मसइलो मालूम करणु आयो आहे, तूं वॾो ख़ुशि नसीब इंसान आहे। वरी अल्लाह सुब्हानो ताला तोखे सआदत ॾिनी आहे। अल्लाह अकबर। त मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, मुस्लमान भाइरो, इन मैदान में असां में जुस्तजू हुजणु घुरिजे। इहे फज़ीलतूं, इहे एज़ाज़ असांखे तॾहिं मिलंदा जॾहिं असां इन अंदाज़ में अल्लाह जे दीन जो इल्मु हासिल कंदासीं। ऐं क़ुरान जो इल्मु, दीन जो इल्मु, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन इल्मु हासिल करण वारनि खे छा चयो आहे? सही बुखारी जे अंदरि हदीस आहे, किताब रिकाक में मशहूर हदीस हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी मशहूर रिवायत अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु बुखायल आहे। चवे थो अहिड़ा हालात अची वेंदा हुआ, छो त ही इल्मु हिन जे रस्ते में जेको निकिरंदो उनखे तकलीफ़ूं बर्दाश्त करणियूं पवंदियूं। पहिरीं ज़हन ठाहिणु घुरिजे त हिन दीन जे हुसूल में तकलीफ़ूं ईंदियूं। ईअं न आहे। अज़ीज़ तलबा खे ऐं नसीहत कंदुसि त मदरसे में कॾहिं खाधे पीते जे शयुनि में मामूली शिकायत थिए
हाणे हितां ही मदरसो छॾे वरी ॿिए ॾांहुं वञिणो आहे, वरी उते थोरी तकलीफ़ पए थी, हाणे ॿिए पासे वञिणो आहे। न, तकलीफ़ूं हिन रस्ते जो हिसो आहिनि। जंहिं इंसान जी तलब मक़सूद अल्लाह जे दीन जो इल्मु हासिल करणो आहे, तकलीफ़ हुनजो हिसो आहे। छाकाणि त हज़रत अबू हुरैरा पंहिंजी कैफ़ियत बयानु करे थो, फरमाए कॾहिं कॾहिं पेट ते पथर ॿधंदो हुअसि, कॾहिं कॾहिं ख़ाली को ककरियुनि जो ढेर मिली वेंदो हो त उन ते पंहिंजे पेट खे रखंदो हुअसि, सिर्फ़ु रखंदो हुअसि, पेट गरम थिए, पेट खे सहारो मिले। अल्लाह अकबर। हिकु ॾींहुं बुखायल आहियां, बुख तमामु घणो सतायो आहे। उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जन अची गुज़रनि था। हज़रत उमर खां क़ुरान करीम जी उहे आयतूं पुछांदो, उहा आयत पुछांदो जंहिंमें हिकु ग़रीब मिस्कीन खे खाधो खाराइण जी तरकीब ॾियारियल आहे। हज़रत उमर खां पुछियुमि, हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु आयत ॿुधाए हलियो वियो, खाधो त कोन खाराई। वरी हज़रत अबू बकर सिद्दीक़, उन ई बि मुंहिंजे मक़सद खे कोन सम्झियो, मुंहिंजे मक़सद खे हज़रत अबू बकर बि कोन सम्झो। ही ॿई जॾहिं विया हलिया, पोयां काइनात जो इमाम आयो ऐं आऊं बेहोश थी किरी पियो हुअसि, बेहोश थी किरी पियो हुअसि। अल्लाह जो पैगंबर आयो, मुंहिंजे बांह मां झले मूंखे सहारो ॾिनो। अल्लाह जे रसूल मूंखे उथियारियो, मुंहिंजे चहिरे ॾांहुं ॾिठो, मुंहिंजे चहिरे जी कैफ़ियत ॾिसी काइनात जो इमाम सम्झी वियो अबू हुरैरा बुखायल आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वठी वञनि था घर, पाण फरमाईंदा घर में कुझु आहे। घरवारियुनि ॿुधायो खीर किथां तोहफ़े में मिलियो आहे, खीर जो पियालो आहे। अल्लाह जे रसूल फरमायो अबू हुरैरा इल्हक़ इला अहल सुफ़ा फदउहुम इलैया, वञ अहले सुफ़ा जेके आहिनि मस्जिद नबी में, सुफ़ा में अहले सुफ़ा वारा दीन जा तालिब इल्म, उन्हनि खे वठी अच। अबू हुरैरा फरमाए थो फसाअनी, मुंहिंजे दिलि में इहा ॻाल्हि मूंखे ॾाढी ॾुखी लॻी, सुठी कोन लॻी त हेॾो सारो आउं बुखायल, जॾहिं खीर जो मुश्किल सां हिकिड़ो पियालो मिलियो आहे, उन जे लाइ बि हुननि ॿियनि खे असरु करे अच। पर अबू हुरैरा अॻियां अल्फाज़ छा थो चए, ला बुद्द ली मिन ताअतिल्लाहि व रसूलिही, पर अल्लाह उन जे रसूल जे इताअत ऐं फरमाबरदारी खां सवाइ मुंहिंजे लाइ को चारेकार हो ई कोन। इहे मुस्लमान हुआ, कलमो पढ़ण खां पोइ हर हाल में काइनात जे इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताबेदारी करणी आहे। अबू हुरैरा वियो, असहाबे सुफ़ा खे वठी आयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असहाबे सुफ़ा ॾांहुं जॾहिं अबू हुरैरा खे मोकिलियो, हिकिड़ो लफ़्ज़ अल्लाह जे रसूल हेॾो आलीशान चयो। सभु लफ़्ज़ आलीशान आहिनि, पर ही वॾो एज़ाज़ आहे इल्मु हासिल करण वारनि जे लाइ। पाण फरमाए अबू हुरैरा वञ, आलु सुफ़ा अज़ियाफुल इस्लाम ला याबून इला अहलिन वला मालिन, हे दीन जो इल्मु हासिल करण वारा हे इस्लाम जा महिमान आहिनि। कंहिंजा महिमान आहिनि? इस्लाम जा महिमान आहिनि। हिननि महिमाननि जी ख़िदमत करे मुहम्मद रसूलुल्लाह बि ख़ुशि थिए थो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उहे ख़ुशि नसीब इंसान आहिनि जेके हिन दीन जो इल्मु हासिल करण वारनि जी कफ़ालत कनि था, दीन जो इल्मु हासिल करण वारनि ते ख़र्च कनि था, दीन जो इल्मु हासिल करण वारनि जे लाइ पंहिंजे मिल्कियत में हिसो सम्झनि था। ही दुनिया जा ख़ुशि नसीब इंसान आहिनि। पाण फरमाईंदा इस्लाम जा महिमान आहिनि, ला याबून इला अहलिन वला मालिन, न वीचारनि वटि माल आहे न हिननि जो अहल आहे। जीअं महिमान मुसाफ़िर हूंदो आहे, ईअं दीन जे तालिब इल्म जी ज़िंदगी मुसाफ़िर वारी ज़िंदगी आहे। सफ़र में ज़िंदगी गुज़रे थी, मुसाफ़िर रहे थो, तालिब इल्म त बि मुसाफ़िर, जेकॾहिं पढ़ाइण वारो आहे त बि मुसाफ़िर आहे। केतिरा उस्ताद तव्हांजे मदरसनि में मुसाफ़िर हूंदा। अबू हुरैरा वठी आयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सभिनी खे पंहिंजे हथ सां पीआरे। फरमाए इहा अञा वधीक आज़माइश, हेॾा सारा माण्हू खीर त इहे पी वेंदा, मुंहिंजे लाइ छा बचंदो? अल्लाहु अकबर। पर अल्लाह अहिड़नि माण्हुनि जी ग़ैबी मदद कंदो आहे, अहिड़नि माण्हुनि जी अल्लाह ताला ग़ैबी मदद कंदो आहे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु सभिनी खे खीर पीआरियो, खीर पीआले में आख़िर में बची पियो। पाण फरमाए अबू हुरैरा तूं पी, हिकु दफ़े पीतो अबू हुरैरा, वरी पाण फरमाए ॿिए दफ़े पी, ॿिए दफ़े पीताई, पाण फरमाए टे दफ़े पी, टे दफ़ा पीताई। अल्लाह जे रसूल फरमायो अञा पी। अबू हुरैरा चवे थो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नी ला अजिदु लहा मसलका, हाणे त अंदरि दाख़िल थियण जी जॻह ई कोन्हे, खीर सां पेट फुल थी चुको आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो फअरिनी, हाणे मूंखे ॾे उहो पियालो खीर जो, दीन जे तालिब इल्मनि जो ओभर केरु थो पीए? इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।
हीअ मामूली माण्हू आहिनि, मामूली इंसान कोन्हे, तमामु वॾो एज़ाज़ आहे। अल्लाह जो पैगंबर खीर पी करे फहमीद अल्लाह वसम्मा बिस्मिल्लाह पढ़ी अल्लाह जो शुक्र कंदा, खीर पीअंदा, अल्लाह ताला जो शुक्र कंदा। त दीन जा तालिब इल्म इस्लाम जा महिमान आहिनि। अल्लाह जे रसूल हिननि खे इस्लाम जो महिमान करार ॾिनो आहे। हर महिमान मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फलयुकरिम ज़ैफ़ा, अल्लाह जे रसूल फरमाए जेको तव्हांजो महिमान आहे, हे त आहिनि इस्लाम जा महिमान, जेके तव्हांजा महिमान आहिनि उन्हनि जी ख़िदमत करण बि ईमान जी निशानी आहे। ही इस्लाम जा महिमान आहिनि, हिननि जी ख़िदमत करणु केॾो वॾो एज़ाज़ हो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन अबू हुरैरा खे खीर पीआरियो, अबू हुरैरा हलियो वियो। मुलाक़ात थी हज़रत उमर बिन ख़त्ताब सां रज़ी अल्लाह तआला अन्हु सां। जामे तिरमिज़ी जे हदीस जा अल्फाज़ आहिनि, जॾहिं हज़रत उमर मिलियो, हज़रत अबू हुरैरा हाणे होश में आयो। अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु तॾहिं हज़रत उमर खे चयो, उमर जेको कमु मूं तोखां कराइणु चाहियो पए उहो कमु अल्लाह उन माण्हू खां वरितो जेको तोखां वधीक हिन जो हक़दार हो। यानी आउं हिकु दीन जो तालिब इल्म, मुंहिंजे ख़िदमत जो कमु अल्लाह मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वरितो। ऐं उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जेका क़ुर जी आयत मूं तव्हां खां मालूम कई पए उहा आउं तव्हां खां वधीक सुठी पढ़ी सघां थो। मूंखे वधीक सुठी यादि आहे। इस्तिग़ना ग़िना दीन जे तालिब इल्म में केतिरी आहे। चिटनि लफ़्ज़नि में मानी बि कंहिंखां कोन थो घुरे, खाधो बि कोन थो घुरे, इशारनि किनायनि में कंहिंखे ॻाल्हि सम्झ में अची वञे ऐं मुंहिंजो कमु थी वञे त ॾाढी भली ॻाल्हि आहे। पर उमर तो ॻाल्हि कोन सम्झी, मुंहिंजो इशारो कोन सम्झो ऐं इमामुल अंबिया मूंखे खीर पीआरियो। अल्लाहु अकबर। हज़रत उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे हथनि मां जॾहिं इहा नेकी निकिरी वञे थी त हिन दीन जे तालिब इल्म खे इहा ख़िदमत आऊं करियां हा, इहो खाधो आऊं खारायां हा। उमर बिन ख़त्ताब कहिड़े अंदाज़ में, कहिड़े अफ़सोस वारे अंदाज़ में इन नेकी जी अहमियत बयानु करे थो। चवे थो वल्लाहि अल्लाह जे ज़ात जो कसम आहे अबू हुरैरा, उन ॾींहुं जेकॾहिं आऊं इहा ॻाल्हि सम्झी वञा हा, तूं अल्लाह जे रसूल जे घर वञण जे बजाए मुंहिंजे घर हली हा, तूं मुंहिंजे घर हली हा ऐं इहो खीर या खाधो आऊं तोखे पीआरियां हा। कान ली खैरम मिन हुमुरिन नाम, ॻाढ़नि उठनि खां मुंहिंजे लाइ इहा ॻाल्हि भली हुई त हिकु दीन जे तालिब इल्म खे हिकु वेले जो हिकु टाइम जी खाधो मूं खारायो। अंदाज़ो लॻायो उहे माण्हू केतिरा ख़ुशनसीब आहिनि। ऐं ख़ुसूसन असांजा इहे अंसारी साथी, अल्लाह रब्बुल इज़्ज़त तव्हांजो इहो अमल क़बूल फरमाए। हीअ दीनी इदारा तव्हां हलायो था, अक्सर तव्हां दोस्तनि जे ताउन ते जामिया अनस बिन मालिक अल्लाह जे फज़ल सां हली रही आहे। तव्हां त हिकु टाइम जो वेलो, हिकु टाइम जी खमानी जेका आहे हिकु तालिब इल्म जी न, केतिरा तालिब इल्म आहिनि नाश्तो बि कनि था, ॿिनि पहिरनि जी मानी बि खाइनि था, राति जी मानी खाइनि था। तव्हां केॾे वॾे आज़ाद जा मुस्तक आहियो। उमर बिन ख़त्ताब चए थो हिकु टाइम जी मानी अबू हुरैरा खे खारायां हा त मुंहिंजे लाइ ॻाढ़नि उठनि खां इहा ॻाल्हि भली हुई। अरबनि वटि उठनि जी अहमियत हुई, असां वटि गाॾियुनि जी अहमियत आहे। ऐं चवां तव्हांजे लाइ करोला गाॾियूं, वीगो गाॾियूं, उन्हनि खां वधीक इहा शइ फज़ीलत जे क़ाबिल आहे जो तव्हां दीन जे तालिब इल्मनि जा ख़ादिम आहियो, उन्हनि जी ख़िदमत करियो था। इमामुल अंबिया बि अल्लाह जी हमद बयानु कई, असहाबे सुफ़ा खे पंहिंजे घर में आयल खीर जो पियालो पीआरे। हालांकि उहो खीर जो पियालो कंहिं ॿिए पाड़े वारे खां मिलियो, पर अल्लाह जे रसूल जे घर में अचण खां पोइ मिल्कियत अल्लाह जे पैगंबर जी थी वई। पाण एॾो ख़ुशि थी वेंदा, एतिरे क़दुरु पाण ख़ुशि थी वेंदा त असां सोचूं त हीअ एज़ाज़ अल्लाह रब्बुल इज़्ज़त असांखे ॾिनो आहे जो इल्म वारनि जा असीं ख़ादिम आहियूं, इल्म वारनि जी असीं ख़िदमत करियूं था। असीं पंहिंजो ख़र्च, पंहिंजो पैसो हिननि इल्म वारनि ते लुटायूं था। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नल्लाह यरफ़उ बिहाज़ल किताब अक़वामन व यज़उ बिही आख़रीन। जेकॾहिं तव्हां बुलंदियूं चाहियो था, बुलंदियूं चाहियो था त पोइ तव्हां हिन किताब सां पंहिंजो तालुक़ मज़बूत जोड़ियो। दुनिया में केतिरियूं डिक्शनरियूं, दुनिया में ऑक्सफोर्ड जा कहिड़ा निसाब मौजूदु आहिनि, माण्हू उन्हनि खे यादि कनि था, पढ़नि था, उन्हनि खे बि ज़हन में विहारीनि था। पर हीअ अल्लाह जे क़ुर खे पढ़ण वारो, दीन जो तालिब इल्म, क़ुर जो हाफ़िज़, अल्लाह जे रसूल फरमायो इन्हनि जा दर्जात अल्लाह बुलंद करे थो इन इल्म जे ताल्लुक़ जे करे। केतिरी दर्जात जी बुलंदी आहे। हज़रत उबई बिन काब रज़ी अल्लाह तआला अन्हु, मशहूर हदीस आहे, उबई बिन काब रज़ी अल्लाह तआला अन्हु, अल्लाहु अकबर, अल्लाह ताला नालो वठे थो आसमान में,
उबई बिन काब पंहिंजी औकात पंहिंजी हैसियत एतिरी कोन थो सम्झे त मुंहिंजो अल्लाह ताला नालो वठंदो, पर ख़बर पई त अल्लाह नालो वठी मोहम्मद करीम खे चयो आहे त उबई बिन काब खां वञी तव्हां क़ुरान करीम जी सूरतुल बय्यना ॿुधो। फबका उबई बिन काब, अखियुनि मां ज़ारो क़तार ॻोढ़ा अची विया, अखियुनि मां ज़ारो क़तार ॻोढ़ा अची विया। उबई रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ुरान जो मशहूर कारी आहे सहाबा जे जमात में। इहे बुलंदियूं आसमाननि ते नाला गूंजनि पिया हिन किताब सां ताल्लुक़ हुजण जे करे, हिन किताब सां ताल्लुक़। ऐं इहो इल्म शरई, अल्लाह जे दीन जो इल्मु, क़ुरान ऐं हदीस जो इल्मु, इहो उहो इल्मु आहे जेको इंसान में तक़वा परहेज़गारी पैदा करे थो। तक़वा ऐं परहेज़गारी असल इल्मु नालो बि इन शइ जो आहे। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मुंहिंजे उम्मत मां जेको पहिरियों इल्मु खजंदो उहो ख़ुशू जो इल्मु हूंदो। ख़ुशू यानी आजिज़ी, निवड़त, अल्लाह जो ख़ौफ़, अल्लाह ताला जो डपु, इहो इल्मु माण्हुनि मां खजी वेंदो। तव्हां मस्जिद में वेंदा, ला तजिदु ख़ाशिअन, तव्हांखे हिकिड़ो माण्हू ख़ुशू करण वारो कोन मिलंदो, इहो इल्मु खजंदो। ऐं बाक़ी आम इल्मु उलमा जे वफ़ात सां अल्लाह ताला बाक़ी इल्म खे खणी वठंदो। इहो इल्मु अल्लाह ताला ॾे, अल्लाह जो ख़ौफ़, तक़वा, परहेज़गारी, अल्लाह ताला जी तौहीद, रब जी वहदानियत, इहो इल्मु इंसान खे मिली वञे त इहा वॾी हिकिड़ी सलाहियत आहे, वॾी बसीरत आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू, या अय्युहल्लज़ीना आमनू इन तत्तक़ुल्लाह यजअल लकुम फुरक़ाना, जेकॾहिं तव्हां अल्लाह खां डिॼंदो, तव्हांजे दिलनि में अल्लाह जो ख़ौफ़ ऐं डपु हूंदो, अल्लाह ताला फुरक़ान वारी सलाहियत तव्हां में पैदा कंदो। फुरक़ान हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु करे सघंदो, हलाल ऐं हराम में फ़र्क़ु करे सघंदो, नेकी ऐं बदी में फ़र्क़ु करे सघंदो। इहा सलाहियत अल्लाह ताला तव्हां में पैदा कंदो। युकफ़िर अन्कुम सय्यआतिकुम व यग़फ़िर लकुम, दुनिया में बि अल्लाह तव्हां जूं ख़ताऊं मिटाईंदो ऐं आख़िरत में बि अल्लाह तव्हांखे माफ़ कंदो। पर कॾहिं जॾहिं इंसान जे दिलि में तक़वा ऐं परहेज़गारी पैदा थी, पोइ इंसान वटि फुरक़ान मिलंदो। फुरक़ान सां ही बातिल में फ़र्क़ु कंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस बि आहे, जॾहिं दज्जाल ईंदो त दज्जाल खे सुञाणण वारो माण्हू बि उहो ई हूंदो जंहिं वटि अल्लाह जे पैगम्बर जे हदीस जो इल्मु हूंदो। जॾहिं दज्जाल हुनखे हिकु दफ़े मौत ॾेई वरी ज़िंदा कंदो, जॾहिं ज़िंदा थींदो तॾहिं चवंदो हाणे मूंखे मार, हाणे मूंखे मारे ॾेखार, हाणे तूं मारे कोन सघंदे। छो? हदसना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इल्म हदीस असां मूंखे मिलियो आहे, अल्लाह जे पैगम्बर जूं हदीसूं मूं पढ़ियूं आहिनि। तूं हिकु दफ़े माण्हू खे मारे सघीं थो, ॿिए दफ़े मारण जी तोमें सघ कोन हूंदी। इन हेॾे वॾे फितने जी सुञाणप छा सां थिए? इल्म सां थिए। इहो फुरक़ान आहे, इहो इल्मु जंहिंसां हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु आहे। क़ुरान करीम में अल्लाह ताला बयानु कयो आहे, अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो, जॾहिं कारून पंहिंजे वॾे ठाठ बाट सां ॿाहिरि निकिरे थो, फ़ख़रज अला क़ौमिही फ़ी ज़ीनतिही, वॾे ठाठ बाट सां ॿाहिरि निकितो, दुनिया जा तालिब जेके हुआ उहे चवणु लॻा, या लैत लना मिस्ल मा उतिय कारून, काश हे कारून जा हेॾा खज़ाना, हेॾियूं मिल्कियतूं, हेतिरा धन ऐं दौलतूं, काश इहे खज़ाना असांखे मिलंदा। अंजाम कोन ॾिठऊं, हिन शइ जो नतीजो छा निकिरणो आहे? पर इन एॾे वॾे फितने खे सुञातो कंहिं? वक़ाल लज़ीन उतुल इल्म, इन फितने खे उन्हनि माण्हुनि सुञातो जिन खे अल्लाह इल्मु ॾिनो। उहे चवणु लॻा सवाबुल्लाह ख़ैर, ही कुझु बि कोन्हे। अल्लाह जेको नेकियुनि जे बदिले में सवाब तव्हांखे ॾींदो, अजर ॾींदो, ईमान आणींदो, तव्हां तौहीद इख़्तियार कंदो, नेक साले अमल कंदो, उन जे बदिले में जेको तव्हांखे सवाब मिलंदो, उन सवाब जो मुक़ाबिलो कारून जा खज़ाना कोन था करे सघनि। केॾे वॾे फितने खे इल्म वारनि सुञाणी वरितो। हमेशह दुनियादार माण्हू उन फितने जो पहिरीं वर चढ़ंदा आहिनि, जॾहिं फितनो ईंदो आहे तॾहिं फितने में फासंदा आहिनि, जॾहिं फितनो ख़तमु थियण ते हूंदो आहे तॾहिं माण्हू हुनखे सुञाणंदा आहिनि त हीउ त फितनो आहे। पर इल्म वारा हुनखे उथंदे ई सुञाणी वेंदा आहिनि त हीउ फितनो आहे। माण्हू मुब्तला थी, गुमराह थी, जॾहिं फितनो जॾहिं उहो ख़तमु थींदो आहे माण्हू तॾहिं सुञाणंदा आहिनि त हीउ अल्लाह जे दीन जो इल्मु एॾी वॾी अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी नेमत आहे। रब्बुल आलमीन तव्हां असांखे कंहिं क़ुरान जे आलिम हाफ़िज़ जो पीउ बनायो आहे त हीअ वॾी सआदत आहे, वॾी ख़ुशनसीबी आहे। जेकॾहिं असां पंहिंजे बच्चनि खे सुबुह जो सवेर अल्लाह जे घर मस्जिद क़ुरान पढ़ण जे लाइ मोकिलियूं था, अल्लाह अकबर, हदीस जो इल्मु हासिल करण लाइ मोकिलियूं था,
ईअं सम्झो त तव्हां रोज़ाना पंहिंजे बचे खे हज ते मोकिले रहिया आहियो। अलाह जे रसूल जी हदीस आहे न, तव्हां मन हज। जेको माण्हू मस्जिद सुबुह जे टाइम ते अचे थो, गोया के उहो माण्हू ख़ैर सिखणु आयो आहे, उन खे अजर मुकमल हज जो मिले थो। जॾहिं असांजे ख़ानदान मां हिकिड़ो माण्हू हज ते वेंदो आहे, असांखे केॾी ख़ुशी थींदी आहे। जॾहिं उहो वापसि ईंदो आहे, असांखे केतिरी ख़ुशी थींदी आहे। जेकॾहिं असांजे ख़ानदान जा माण्हू केतिरा ई आलिम हुजनि, केतिरा ई हाफ़िज़ हुजनि, केतिरा तालिब इल्म हुजनि, असांजे ख़ानदान में, असांजे महलनि में अलाह जे दीन जूं दरसगाहूं मौजूदु हुजनि, जितां ख़ैर जो इल्मु, दीन जो इल्मु, अलाह जे क़ुरान ऐं हदीस जो इल्मु मिलंदो हुजे, उन जी कफ़ालत, उन जी सरपरस्ती असां कंदा हुजूं त इहो केॾो वॾो एज़ाज़ आहे। अलाह जे रसूल फरमाया, दुनिया मलऊनुन व मलऊनतुन मा फीहा। दुनिया पूरी मलऊन आहे, यानी दुनिया जो उहे मामलात दुनिया जा जेके इंसान खे अलाह खां गाफ़िल कनि। इल्ला आलिमन अव मुतअल्लिमन वमन वाला हुआ। आलिम इल्मु सेखारण वारो, इल्मु सिखण वारो ऐं उन जी सरपरस्ती करण वारा, इहे बाबरकत इंसान आहिनि। अलाह जे पैगंबर इहा जेको आहे असांखे नवीद ॿुधाई आहे, ख़ुशख़बरी ॿुधाई आहे। अलाह रब्बुल इज़्ज़त खां दुआ आहे, रब्बुल आलमीन असां तव्हांखे हिन दीन जे दीनी इदारनि जी ख़िदमत करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, दीन जो इल्मु सिखण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। हिननि दीनी आलिमनि खे अलाह ताला 14 जे चंड वांगुरु कामिल तालिब इल्मु, कामिल आलिम बनाए। अलाह रब्बुल इज़्ज़त असां सभिनी खे तक़वा परहेज़गारी अता फ़रमाए ऐं इन दीनी इदारनि जी रब्बुल आलमीन हमेशह हिफ़ाज़त फ़रमाए। व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।